मज़र तव्हां क्लासिकल ॻायो, नीम क्लासिकल ॻायो, पॉप ॻायो, जी गज़ल, काफ़ी, वाई, जेको ॻायो सभिनी पसंदि कयो। पोइ तव्हां वाई ॾांहुं घणो ध्यानु छो ॾिनो? तव्हांजी सुञाणप हिकिड़ी वाई आहे ऐं वाईअ में तमामु घटि फ़नकारनि जीअं अलण फ़क़ीर आहे, उन खां पोइ नई टही में तव्हां था अचो, त छा सबबु आहे? रमेश, ॻाइण जी सिंफ में ॿ शयूं जेके असांजे आॾो अचनि थियूं उहे डिफ़िकल्ट आहिनि, मुश्किल आहिनि। हिकिड़ो त पाण क्लासिकल आहे। अच्छा, क्लासिकल लाइ वॾी ॼमार थी खपे, हौसलो थो खपे ऐं नेकी थी खपे। अच्छा, जेके बि सुठियूं शयूं आहिनि सभई खपनि थियूं, उहो क्लासिकल माण्हू सिखी सघे थो। प्लस हुन खां पोइ जेका डिफ़िकल्ट शइ आहे उहा वाई आहे शाह लतीफ़ जी। शाह लतीफ़ साईं बि जेको वाई या उनजो पंहिंजो जेको राग आहे लतीफ़ साईं जो, उहो बि क्लासिकल सां ई अख़ज़ आहे। अच्छा, त क्लासिकल ॾुखियो कयोसीं, सिखियोसीं, अलाह जो शुक्र आहे हुन घराणे में पैदा थियासीं जंहिंमें क्लासिकल आहे। त ॿी शइ जेका हुई डिफ़िकल्ट जेका रहे थी उहा वाई हुई। अच्छा, हे असांजो जेको वाईअ जो ॾांहुं अचण जो जेको लाड़ो हुयो, हे बाबा जो असल में मिशन हुयो, उस्ताद नियाज़ हुसैन साहब जो। त उन्हनि पाण वञी स्पेशली साईं ग़ुलाम शाह साईं खां सिखी वाई। अच्छा, बाक़ाइदा हुनखे जेका स्टाफ नोटेशन हूंदी आहे इंग्लिश में, हुन में वञी लिखियऊं। हिन खां पहिरीं घणनि ई कोशिशि कई त पर हुन में उहो जेको हुनजो हिकिड़ो रिक्वायर्ड हुयो रिज़ल्ट उहो न पियो आयो। त बाबा छाकाणि त स्टाफ नोटेशन ॼाणींदा हुआ प्लस क्लासिकल बि ॼाणींदा हुआ ऐं वरी शौक़ जो बि हिन में अमल आहे। त वाईअ में वाई ॾुखी शइ आहे, इहा कमर्शलाइज़ न आहे। अच्छा, हिन में तव्हांखे एतिरा पैसा न मिलंदा, एतिरा माण्हू तव्हांजा पोइ लॻ न हूंदा, पर जेतिरा बि हूंदा जेतिरा बि हूंदा उहे ख़ुलूस सां हूंदा ऐं सुठे नमूने हूंदा, प्यार सां हूंदा, हुन में कंहिं क़िस्म जी लोभ न हूंदी। अच्छा, वाई खे तव्हां बज़ाते ख़ुदि कहिड़ो नओं ट्रेंड ॾिनो आहे, कहिड़ी का कंट्रीब्यूशन ॾिनी अथव का? असां हिन में लतीफ़ साईं जा जेके रागाई आहिनि उन्हनि सां असां पाण जेके वाईअ में जेके शागिर्द आहियूं साईं नूरल साईं जा आहियूं। बाक़ाइदा टई भाउर थियासीं 84 में, बाबा पंहिंजे हथ सां करायो, असां उन्हनि खां सिखियोसीं। ॿिया जेके साईं जा ॿिया फ़क़ीर आहिनि उन्हनि खां बि सिखियोसीं। छेड़ आहे हिन जी, जेको बि दंबूरे जो जेको बि रमूज़ हूंदा आहिनि लतीफ़ साईं जे रिसाले जा सभु सिखियासीं। उन आधार ते असां इहो कयो त थोरो घणो, छाकाणि त क्लासिकल जो बि इल्मु आहे पेट में, हुनखे ऐं हुन जी रोशनीअ में लतीफ़ साईं जे राग खे परखियोसीं ऐं ॾिठोसीं त हिन में मतिलबु इहो कीअं, जेको आम जेको लिसनर आहे हू चए थो त असांखे सम्झ में लफ़्ज़ नथा अचनि, इहो ई अॼु ताईं मतिलबु इहा ई तव्हांखे ख़बर हूंदी त ॻाल्हि आहे। असां हिन में इहो कयोसीं त हिन जा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे चिटो कयोसीं, सिंपल कयोसीं ऐं जेतिरो बि थी सघियो आहे राग ते ज़ोर ॾिनोसीं त जेको लतीफ़ साईं पाण राग कयो आहे उहो हर हालत में बरक़रार रहे ऐं उहो जेको रिदम आहे, जेका हुन में पाकाई आहे, हुन में कंहिं क़िस्म जा मतिलबु जेके ॿिया तिखाई न आहे ऐं उन रिदम सां ऐं उन्हनि सुरनि सां उन्हनि जी जेका पाकाई ऐं तक़दुस बरक़रार आहे उहो बरक़रार रहे ऐं उहो शइ बि वाज़े थी वञे, साफ़ थी वञे। ऐं बाबा जेको इहो कमु ॿियनि ते बि एडॉप्ट कयो हुयो त जेके ॿिया, छाकाणि त बाबा 64 में इहो उन्हनि वटां साईं ग़ुलाम शाह साईं वटां उस्ताद मंज़ूर अली ख़ान, साईं नबी बख्श ख़ान बलोच साहिबु बाबा हुआ उन में। त इन्हनि मतिलबु सभिनी मिली करे इहो कमु कयो हुयो कल्चर डिपार्टमेंट पारां। त बाबा उन में ॿिया जेके फ़नकार आहिनि उन्हनि ते बि मतिलबु इहा तबाह आज़माई कई त उहे मतिलबु हिन पासे अचनि। बाक़ी छाकाणि त हिन में ॾाढो हौसलो थो खपे, पंहिंजो पाण मतिलबु ॾाढो मारणो थो पए, सची ॻाल्हि त हे आहे। नाज़रीन, हाणे मां जंहिं फ़नकार खे अचण जी दावत ॾींदुसि, हीअ असांजो उहो दोस्त फ़नकार जेको कुझु प्रोग्राम अॻु में मौसीक़ी मुक़ाबिलो बि खटे चुको हो, हाणे हिते ईंदो ऐं हिकु गीत तव्हांखे हिकिड़ो पुराणे स्टाइल में ऐं नए स्टाइल में ॿुधाईंदो। आफ़ताब बलोच। याद पवन थियूं मूंखे पवारियूं, याद पवन थियूं मूंखे पवारियूं, कीअं विसारियां संगारियूं मरदा, कीअं विसारियां संगारियूं मरदा, याद पवन थियूं मूंखे पवारियूं, याद पवन थियूं मूंखे पवारियूं। बाग़ बाग़ीचा उमर असांजा, बाग़
बागीचा उमर असांजा ओ बाग बागीचा उमर असांजा बाग बागीचा उमर असांजा किरण कंडा ऐं जारियूं उमर दा किरण कंडा ऐं जारियूं उमर दा याद पवन थियूं मूंखे पवारियूं याद पवन थियूं मूंखे पवारियूं हाणे इन साॻी तर्ज़ खे हाणे वरी असां नई स्टाइल में याद पवन थियूं मूंखे पवारियूं याद पवन थियूं मूंखे पवारियूं कीअं विसारियां संघारियूं मरदा कीअं विसारियां संघारियूं मरदा याद पवन थियूं मूंखे पवारियूं याद पवन थियूं मूंखे पवारियूं बाग बागीचा उमर असांजा बाग बागीचा उमर असांजा बाग बागीचा उमर असांजा बाग बागीचा उमर असांजा किरण कंडा ऐं यारियूं मरदा किरण कंडा ऐं यारियूं मरदा याद पवन थियूं मूंखे पवारियूं याद पवन थियूं मूंखे पवारियूं याद पवन थियूं मूंखे पवारियूं याद पवन थियूं अच्छा तव्हां कैसेट कल्चर जे बारे में छा चवंदा जेको अॼुकल्ह ट्रेंड हले पियो तव्हां उन में मुतमिन आहियो अॼुकल्ह जेको ट्रेंड हलो त